2022 जी बोर्ड मुतासरनि जी बहाली लाइ कम करे रहिया आहियूं। 21 लाख घरनि जी अदावत लाइ फंडिंग जो मुकमल इंतजाम थी चुको आहे। जल्द हारी कार्ड जारी कयो वेंदो। सिंध जे अवाम खे मुफ़्त बिजली ॾियण लाइ कदम खणी रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हैदराबाद प्रेस क्लब में मीट दी प्रेस खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सिहत ऐं तालीम जे शोबनि में बि बहितरीअ लाइ कदम खणी रहिया आहियूं। हैदराबाद में पाणीअ जो मसइलो हल कंदासीं। सॼे मुल्क में पीअण जे साफ़ पाणी जे मंसूबनि ते कमु हली रहियो आहे। मटा सटा वारा नाणे जा ज़ख़ीरा 9 अरब डॉलर्स खां टपी विया। रुपए जो मुल्क मुस्तहकम ऐं महांगाईअ में घटिताई अची रही आहे। हुकूमत जो कमु पॉलिसी ठाहिणु आहे। कमु निजी शोबे खे करणो आहे। बोरननि मां निकिरण लाइ प्राइवेट सेक्टर खे लीड करणो पवंदो। पघारदार तबिको बि टैक्स नेट में शामिल आहे। वापारी बिरादरी खे बि टैक्स नेट में आणणो आहे। असांखे स्ट्रक्चरल सुधारनि जी ज़रूरत आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो लाहौर में प्री बजट सेमिनार खे ख़िताब। संदसि चवणु आहे त IMF वफ़द सां शुरूआती ॻाल्हियूं अॼु थियणियूं आहिनि। FBR जो ट्रैक एंड ट्रेस वारो क़दम नाकाम रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि हैदराबाद डिवीज़न जे 4 ज़िलनि जे पार्टी उहिदेदारनि जी गॾिजाणी में हैदराबाद, टंडो अलायार, टन मोहम्मद खान ऐं मटियारी ज़िलनि जा पार्टी उहिदेदार ऐं चूंडियल नुमाइंदा शरीक। गॾिजाणी में PP सिंध जो सदर निसार खोड़ो, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, नासिर शाह, अली हसन ज़रदारी, अली नवाज़ शाह, मखतूम महबूब ज़मान, सईद गनी ऐं ॿिया मौजूद। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हैदराबाद में हिन वक़्तु 61,783 मिलियन रुपयनि जूं मालियत जूं 239 स्कीमूं हलंदड़ आहिनि। कारकुननि जी तजवीज़ुनि ते तरक़ियाती मंसूबा शुरू कया वेंदा। मकानी निज़ाम तहत मक़ामी सतह ते मसइला मकानी इदारा हल कंदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो हैदराबाद में हिलाल अहमद अस्पताल जो दौरो। ऑटिज़म बहाली ऐं तरबियती मर्कज़ जो इफ्तिताह। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सूबे में सिर्फ़ु हिकु CRT सेंटर हो ऐं हाणे उन जो अंग छत थी वियो आहे, जिते ऑटिज़म सबबि मुतासिर ॿारनि ऐं बालिग़ माण्हुनि खे तालीम सां गॾु हुनुर जी तरबियत ॾिनी वेंदी आहे। CRT तालीम ऐं हुनुर जी तरबियत सां गॾु हाणे रोज़गार जा मौक़िया फ़राहम करे रहियो आहे। तक़रीब में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, जाम खान शोरो, सरदार शाह ऐं ॿिया शरीक। आज़ाद कश्मीर में सस्ती बिजली ऐं सस्ते अटे जी फरहामी लाइ अॼु 3 ॾींहं बि एहतजाज ऐं हड़ताल जो सिलसिलो जारी। सॼे माथरे में समूरा कारोबारी मर्कज़, ऑफिसूं ऐं तालीमी इदारा बंदि। मुज़फ़राबाद में मुज़ाहिरीन सां चक्रियुनि दौरान गोली लॻण सबबि ASI शहीद थियो हो ऐं पथराव सबबि 50 पुलिस अहलकार ज़ख़्मी थिया हुआ। मीरपुर में कलम 144 लागू अवामी एक्शन कमेटी तरफ़ां महांगाई ऐं टैक्सेस ख़िलाफ़ मीरपुर खां मुज़फ़राबाद ताईं लॉन्ग मार्च कयो पियो वञे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ जी एहतजाज कंदड़नि खे हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी दावत। एहतजाज में जेको कुझु थियो आहे उहो इंतिहा पसंदनि कयो आहे। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म अनवारुल हक़ चौधरी जी दावा चवे थो, एक्शन कमेटी खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी आहे। असां आवाम खे रिलीफ ॾियण लाइ तयारु आहियूं। सदर आसिफ ज़रदारी आज़ाद कश्मीर जी सूरत हाल ते अॼु हंगामी इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि सदर समूरनि स्टेक होल्डर्स खे मामले जे हल लाइ तजवीज़ूं आणण जी हिदायत कई आहे। इजलास में सदर खे आज़ाद कश्मीर में एहतजाज बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सदर आसिफ ज़रदारी पीपल्स पार्टी जे पार्लियामानी बोर्ड जो इजलास बि अॼु सॾाए वरितो। IMF वफ़द नॉर्थन पोर्टर जी क़यादत में ईंदड़ हफ़्ते पाकिस्तानी अख़्तियारनि सां ॻाल्हियूं कंदो। ॻाल्हियुनि जो मक़सदु बहितर ऐं मज़बूत गवर्नेंस जो बुनियादु रखणु आहे। पाकिस्तान सां ॻाल्हियुनि में लचकदार मुआशी तरक़ी जो बुनियादु रखण ते ॻाल्हियूं थींदियूं। IMF जे नुमाइंदा एस्थर पेरिस जो बयानु।
लाहौर में पुलिस एहलकार की टारगेट किलिंग में मुलविस 4 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार फैज़ान की निशानदही से जंग में हथियार और दस्ती बम बरामद किया वियो। हथियार बरामद करने दौरान हथियारबंदन CTD टीम से हमलो किया। फायरिंग की ॾेवट दौरान जवाबदार फैज़ान समेत 4 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्द फैज़ान जो ताल्लुक कलदम तहरीक तालिबान से हो। मारिजी वियल ॿियनि दहशतगर्दनि की सुञाणप जो अमल जारी है। बारह मई जड़न वाक़ियन में सबक सिखण की ज़रूरत है। समूरन सियासी धुरन के मुल्की मफ़ाद लाइ मुतहद थियण घुर्जे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो 12 मई सानहे के 17 साल मुकम्मल थियण ते पैगाम। 12 मई 2007 ते पुरतशद्दुद वाक़ियन में शहीद ऐं ज़ख़्मी थियल जयालन ऐं ॿियनि जमायतनि के कारकुननि के ख़िराजी अक़ीदत पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण ते नफ़रत विर्छ ऐं तशद्दुद जी सियासत के दफ़न करण ऐं उन जी जगह ते हिक रोशन ऐं खुशहाल पाकिस्तान ॾांहुं पींदड़ रस्ते के अख्तियार करण जी ज़रूरत है। सयाहत सकावत खाते तरफा लोक विरसा इस्लामाबाद में रिदम ऑफ इंडस्ट्री उनवान से प्रोग्राम मुनक़द। सिंध के सयाहत सकाफत बारे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह की खास मेहमान तौर शिरकत। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु है सिंध जो कल्चर मोहब्बतुनि जो कल्चर है। पंजाब के दोस्तन के दावत ॾियूं था तो उहे सिंध में तारीख़ी ऐं सयाहती हंधनि जो दौरो कनि। असांखे समूरनि सूबनि के ॿोलियुनि ऐं सकाफ़तुनि खे ॻंढिणो आहे। वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी नॉर्दर्न एरियाज़ में हेल्प डेस्क ठाहींदासीं। जिन सयाहनि खे तकलीफ़ूं अचनि थियूं उन्हनि जी मदद कंदासीं। तूफ़ानी बरसातुनि खां पोइ आयल ॿोॾि ॾखण ब्राज़ील में तबाही मचाए छॾी। कुदरती आफ़त के नतीजे में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 136 माण्हू फ़ौत, सवाई ज़ख़्मी ऐं गुम। लखें माण्हू बेघर थी विया। 5,37,000 खां वधीक माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर। ॿोॾि सबबि 92,000 खां वधीक घर तबाह थी विया। रेस्क्यू ऑपरेशन जो सिलसिलो जारी। पाकिस्तान और आयरलैंड विच में T20 सीरीज़ की ॿी मैच अॼु खेॾी वेंदी। डबलिन स्टेडियम में मैच पाकिस्तानी वक्त मूजिब शाम 7 वॻे थींदी। सीरीज़ की पहिरीं मैच में आयरलैंड पाकिस्तान के हाराए छॾियो हो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में माहिरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु मुआशरे में जीजल मर्द सां मोहब्बत ऐं एहतराम जो इज़हार करणु आहे।